नाज़रीन, चूनको भरसा ॻोठ ज़मानशहर में नारा कैनाल के खाबे पासे RD 333 खां इम्कानी घारे ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज कियो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे हाजी खान भंभरो जी रिपोर्ट। जी असी हींअर नारा कैनाल जे RD नंबर जो 333 जे सो खाबे पासे मौजूद आहियूं, जिथे सो 1000 फुट खां वधीक सो हिन नारा कैनाल जे बंद के सो नारा जो पानी है सो पाए अची पहुतो है। जॾहिं त एरीगेशन इंतजाम आहे उन तरफ़ां को भी सो तोरुक न वरितो आहे। हितां जा जेके ॻोठाणा आहिनि, आबादगार आहिनि, उहे एहतजाज करे रहिया आहिनि। असीं उन्हनि खां पुछण जो छा चवणु आहे। जी सिंध गवर्नमेंट के अपील है तो बंद पिचिंग कराई दी। एक तो झले तबाह कर छो, घट में घट 10,000 एकड़ ज़मीन का तबाह झले कर छड़ी। रही खुई है बंद तबाह कर छो। रोज़ खंडा सदा चो इंजीनियरन के चो सब साॻियूं ॻाल्हियूं। एकड़ो ट्रैक्टर रोज़ तो अचे, एकड़ा ब ढींगर छो वरी वापस हलियो तो वने। इनके खुदा रा अपील है तो बंद न ॾिनो वने। 5000 एकड़ आबादी है, 2000 ॻोठनि जिन आबादी मुस्तबिल ते है। असांजा डायरेक्टर के नारा कैनाल इरिगेशन सब इंजीनियर के अपील है तो मसवारन के बचा बंद जो दिनों वने इन जो तहफ़ुज़ वतो वने। पर असां तो इहा अपील था कयूं, हे एकड़ो ट्रैक्टर एड़ो आणो तो ढींगड़ो गेहूं बीठा आहिनि, मिड़े असांखे हेॾा बोरण चाहनि। एक मींहं में जा बुॾल, ॿियो जे खंडु पियो तो का शइ कान बचंदी। असां इहो अपील था कयूं, महिरबानी करे असांखे को न को असांखे पिचिंग करे ॾियनि, महिरबानी कनि बस। 100 एकड़ ज़मीन असांजी घेराबाद थी आहे। हाणे असांजा घर माना तबाह करण में अची पुॻा आहिनि। हाणे हिते नुक़सानु थींदो, तमामु इलाही नुक़सानु थींदो। हज़ारनि जी तइदाद में घर आहिनि। हे अमले जी एॾी नाअहली आहे जो माना मशीनरी नथा कमाइनि, सिर्फ़ु हे ढींगर था इस्तेमालु कनि। हेॾी मशीनरी आहे, हेॾी अर्बन जी बजट आहे, हे केरु तो काॾे थी वञे, कंहिं ख़बर ई नथी पए। सभु बसि खायूं वेठा आहिनि, ॻोठाणा परेशान आहिनि हिते, ॿियो त कंहिंखे का परवाह ई न आहे। असांजो मुंहिंजो स्टाफ आहे, दारोगा बेलदार, असां सभु मौजूदु आहियूं। ढींगर आहिनि, टप रोज़ाने माना हिनखे असां कयूं था पिया मरमत। असां पंहिंजे वाला ऑफिसरनि खे ॿुधायो आहे, असांजो स्टाफ मौजूदु आहे, ट्रैक्टर आहे, असांजो कमु करे थो पियो आहे। छो जो जल्दी फर्स्ट स्टेज इहा आहे न, हिन जे करे इलाही कंट्रोल थियो आहे। एतिरा टप विधा आहिनि छो जो पाणी खे इहा शइ रोके सघे थी। पहिरियां जी तरह पत्थर पुॼे, हुन में टाइम लॻंदो। जी अमी हितां जे ॻोठाणनि ऐं आबादगारनि जूं इहे ई ॻाल्हियूं ॿुधियूं त हे नारा कैनाल के लॻल खाद आहे, खाबे पासे RD 333 आहे ॻोठ ज़मानशहर में, जे अगर ही टुटो त सो सवें सो एकड़ 1000 एकड़नि जे तादाद जे मुश्तमिल जेके घर आहिनि, आबादी आहे, ज़मीनूं आहिनि, उहे सो तबाह थी वेंदियूं। ऐं ॻोठाणा हिकु अॻी असां बरसाति में असीं मुतासिर आहियूं रहंदो जी ही वधीक नुक़सानु थियो त सो असां वधीक सम्झो त माना असांजो जियापो ई असांजी फसल ऐं आबादी ते आहे। ऐं असां लॾ पलाण ते मजबूर आहियूं। ऐं असां जेके रातियूं आहिनि उहे जागी था काटियूं ऐं मतां को नुक़सानु थिए। ऐं असीं एरीगेशन जे अमलदारनि खे, डायरेक्टर कैनाल के, नारा कैनाल के, इंजीनियर के समेत जेके आला अख्तियार उनको अपील था कयूं त फौरी तौर सो हिन नारा कैनाल जी जेका लॻल खाद आहे उन ते फौरी तौर सुठे सो मयारी सो पिचिंग कराई वञे, जीअं असांजो असीं नुक़सान खां बची सघूं। कैमरामैन इमाम शेख सां गॾु हाजी भंभरो, आवाज़ TV न्यूज़।